नुशरो फिरोज भरसां ॻोठ मोहम्मद हसन खोखर दे कोरहसन जी रहवासण नाले मिसमात आरफा खोखर पंहिंजे मुड़ुस ज़हीर खोखर खां 5 महीना अॻु तलाक वठी हाणे नुशरो फिरोज अदालत में नाले इशफाक अहमद खोखर पुट सदरदीन खोखर सां प्यार जो परिणो करे छॾियो। तहफ़ुज़ लाइ एहतिजाज कंदे चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे मुड़ुस इशफाक अहमद खोखर सां पसंदि जी शादी कई आहे। मूंखे कंहिं बि अॻवा नाहे कयो, न ई वरी कंहिं वर्गलायो आहे। मां पंहिंजे मुड़ुस इशफाक अहमद खोखर सां हाणे ख़ुशि आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे मिटनि माइटनि मां जानी ख़तरो आहे। पहिरियों मुड़ुस जेको मूंसां घर में सही न हलंदो हो ऐं घर में रोज़ तशद्दुद कंदो रहंदो हो, घर जो ख़र्च बि पूरो न ॾींदो हो। इन करे मां हाणे पंहिंजे मुड़ुस इशफाक अहमद खोखर सां पसंदि जी शादी करे तमामु घणो ख़ुशि आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे माइटनि मां जानी ख़तरो आहे, जंहिंमें मांझी खोखर, ज़हीर खोखर, तालिब खोखर, अजीब खोखर, इमामदीन खोखर, हमीद खोखर, ज़ुल्फ़कार खोखर उर्फ़ भुट्टो, समीर खोखर ऐं ॿियनि असां ज़ाल मुड़ुस खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे, जेके कॾहिं बि असांखे मारे सघनि था। इन करे जोड़े वधीक ॿुधायो त असां अॼु मीडिया आॾो पंहिंजे तहफ़ुज़ लाइ दायो आहे। जोड़े वधीक एसएसपी नौशरो फिरोज, सेशन जज नौशरो फिरोज ऐं आईजी सिंध खां तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।